हुकूमत सां मेमोरेंडम ऑफ इकोनॉमिक एंड फाइनेंशियल पॉलिसीज़ ड्राफ्ट शेयर करे छॾियो। ज़रियनि मूजिबि IMF पी ड्राफ्ट ते इतफ़ाक़ राय पैदा थींदड़नि खां पोइ स्टाफ लेवल मुआहिदो तय थी वेंदो। IMF वफ़द बजट ते ॻाल्हियुनि लाइ ईंदड़ महीने जे आख़िर में पाकिस्तान पहुचंदो। IMF पी में नाणे तवानाई पेट्रोल वज़ारतुनि ऐं FBR लाइ हदफ़ मुक़ररु। ओगरा नेपरा SICP सूबाई इंतज़ामिया ऐं ज़रई आमदनी ते इनकम टैक्स लाइ नवां हदफ़ रखिया विया। MFP ते मुतफ़िक़ थियण खां पोइ ड्राफ्ट MFPF ते वापसि उमाणियो वेंदो। गैस सेक्टर ते जो गर्दिश कर्ज़ एडजस्ट करण लाइ हुकूमती प्लान MFP ते जो हिसो हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि रहाइशी शोबे में ज़ीरबकारी खे हथी वठाइण बाबति इजलास। घटि ख़र्च में घरनि जी फ़राहमी ऐं शोबे में रोज़गार जे वधारे जो जाइज़ो वरितो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पंहिंजो घर जी हर शहरी जो हक़ आहे। असां शर्तुनि ते कर्ज़ पहिरीं तरजीह आहे। मुल्की रहाइशी शोबे में सीड़पकारी जा वॾा मौक़िया मौजूदु आहिनि। सीड़पकारी जे क़ुवत मां फ़ाइदो वठण लाइ रंडकूं ख़तमु कयूं वञनि। परॾेही ऐं समुंड पार पाकिस्तान जी सीड़पकारी जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। उॾावतूं शोबे में सीड़पकारी खे हथी वठाइण सां मैशियत जो फ़ीथो हलंदो। हिकमत अमली जोड़ण में समूरनि स्टेक होल्डरनि खे शामिल कयो वेंदो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार में नाकारी लाड़ो। 100 इंडेक्स में 1,383 पॉइंट्स वाध। इंडेक्स 1,56,929 पॉइंट्स जे सतह ते ट्रेड थी वियो। गुज़िरियल ॾींहुं 100 इंडेक्स 1,58,313 पॉइंट्स ते बंदि थियो हो। बचत ऐं किफ़ायतशुआरी वारे क़दमनि जे निगरानी ऐं अमल बाबति कमेटी जो नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सदारत हेठि इजलास। मौजूदा सूरतहाल में मालियाती निज़ाम लाइ क़दमनि जो जाइज़ो वरितो वियो। वज़ारतुनि ऐं सूबनि में अॻु खां मंज़ूर थियल बचत वारनि क़दमनि में अॻराई जो बि जाइज़ो वरितो वियो। ख़र्चनि में घटिताई ऐं वसीलनि जे असराइत इस्तेमाल बाबति इत्मिनान जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां चीनी सफ़ीर जियांग ज़ोडोंग जी मुलाक़ात। वज़ीर आज़म तरफ़ां CPEC 2 अॻिते वधाइण लाइ पाकिस्तान जे अज़म जो वर्जा। सिफ़ारती लाॻापनि जी 75 साथिया ते रब्तनि खे वधाइण जो अज़म जो वर्जा कयो वियो। वज़ीर आज़म चीनी सफ़ीर खे इलाक़ाई सूरतहाल में छिकताण घटाइण लाइ पाकिस्तान जे किरदार बाबति आगाही ॾिनी वई। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास रागची चयो आहे त अमेरिका सां का बि ॻाल्हि ॿोल न थी रही आहे। अमेरिका मुख़्तलिफ़ टियाकड़नि ज़रिए पैगाम उमाणे रहियो आहे। टियाकड़नि ज़रिए पैगामनि जे ॾे वठि अमेरिका सां ॻाल्हियूं न आहिनि। आला अख़्तियारनि तजवीज़ुनि जाइज़ वठी रहिया आहिनि। जंग जे मुस्तक़िल ख़ात्मे ऐं नुक़साननि जो इल्ज़ालो चाहियूं था। पाड़ेसरी मुल्कनि खे पैगाम आहे त अमेरिका खां फ़ासिलो रखो। ईरान में अमेरिका ऐं इसराइल लाइ जासूसी इल्ज़ाम में 39 ॼणा गिरफ़्तार। ईरानी मीडिया मूजिबि कुझनि इदारनि जे अहलकारनि तरफ़ां कार्रवाई तेहरान में कई वई।
गिरफ़्तार जवाबदारनि मां 27 जो तालुक़ दहशतगर्द टोलनि सां आहे। हिकु जवाबदार सिस्तान बलूचिस्तान में ऑपरेशनल सेल क़ाइमु करण जी कोशिश करे रहियो हो। जवाबदार वटां धमाकेदार मवाद, हथियार ऐं स्टारलिंक डिवाइसिस हथ कयूं वेयूं। ईरान ॻाल्हियूं चाहे थो, पर उन जी क़यादत खे डपु आहे त डील जो चवंदासीं त पंहिंजी अवाम जे हथां मरंदासीं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। ईरान वॾे बेताबी सां डील चाहे थो, पर ॻाल्हियुनि खां डिॼी रहियो आहे। दुनिया में 8 जंगूं रोकरायूं आहिनि, वधीक हिकु जंग बि खटे रहिया आहियूं। ईरान जे बहरिया ऐं फिज़ाया खे ख़तमु करे चुका आहियूं, पर फेक न्यूज़ ॾिसंदा त लॻे थो असां जंग हाराए रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु मुख़्तसर दौरे ते कराची पहुचंदो। वॾो वज़ीर ऐं गवर्नर संदसि आजिया कंदा। वज़ीर आज़म अहम सियासी अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो। सेनेटर शीरी रहमान सां संदसि न्याणी जी लाॾाणे ते पिणु ताज़ियत कंदो। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म PP अॻवान फरियाल टालपुर सां मुलाक़ात करे खेसि धीउ जी शादी जी मुबारकबाद ॾिनी। मुल्क खां ॿाहिरि वेही पाकिस्तान जो इमेज ख़राब कयो पियो वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामेमन चयो आहे त PTI बानी जो मौक़िफ़ हो त हुकूमत न आहे त IMF कर्ज़ बि न ॾिए। PTI जी सियासत मां हमेशह पाकिस्तान खे नुक़सानु पहुतो आहे। PTI बानी जी आज़ादी न त मुल्क खे नुक़सानु पहुचाइण जी सोच सुठी न आहे। PTI वारा दुश्मन मुल्कनि सां मिली पाकिस्तान खे बदनाम कनि पिया। बानी PTI खे अदालत में वञी केस विढ़णु घुरिजे। मुल्क ख़िलाफ़ साज़िश न थियणु घुरिजे, उन सां मुल्क खे नुक़सानु थींदो। रांधण भरिसां ॻोठ वाढा मोरी में मुड़ुस हथां ज़ाल क़त्ल जवाबदार गुलाम नबी पंवर छुरी जा वार करे पंहिंजी घरवारी रेशमा खे क़त्ल करे छॾियो। ॻोठाणनि जवाबदार खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। मक़तूलनि जो लाश अस्पताल मुंतक़िल। पाकिस्तान सुपर लीग जे 11हें एडिशन जा मुक़ाबला अॼु खां शुरू थींदा। PSL जे इफ़्तिताही मैच में दफ़ाई चैंपियन लाहौर कलंदर ऐं लीग में शामिल थींदड़ नई टीम हैदराबाद किंग्स आम्हूं साम्हूं थींदा।